अस्सलामुअलैकुम। बेटा पाण पढ़ूं पिया यूज टू, ठीक है। यूज टू पाण पढ़ियो। यूज टू मतलब उते यूज थींदो आहे जेका जिते असां हैबिचुअल हुजूं, मतलब जेके असांजी आदत में शामिल हुजे। छा हुजे? आदत में। हाँ, आदत में शामिल की मिसाल तौर जेको आहे उहा शइ बार बार कंदो हुजां, उहा शइ बार बार। हाँ आउं तव्हांखे ॿुधायां त असां हिकिड़ो इंसान चवंदा आहिनि सुठो इंसान, ॿियो चवंदा आहिनि ख़राब या बुरो इंसान पाण चऊं। हाणे ख़राब इंसान ऐं सुठो इंसान जेको थींदो आहे उहो ख़बर आहे कीअं थींदो आहे? ख़बर आहे कीअं थींदो आहे? असांखे कीअं ख़बर पए थी सुठो इंसान आहे ख़राब इंसान? जी, हुन जूं आदतूं जेकॾहिं सुठियूं आहिनि त उहो सुठो इंसान आहे, हुन जूं जेकॾहिं आदतूं ख़राब आहिनि त उहो ख़राब इंसान आहे। त हाणे असां केरु इंसान पूरो कंहिं ते जेको आहे हिकिड़ो दारोमदार करे थो उनजी आदतनि ते, ठीकु है। हाणे असां ॾिसूं इहो जेको आदत लफ़्ज़ आहे, जेको आदत इहो इहे जेके आदतूं आहिनि या इहे आदत इहे ठहे कीअं थी? हिन जी इहा आदत आहे, इहा आदत इन ठही कीअं? हिन जी ख़बर आहे जड़ कहिड़ी आहे? मिसाल तौर हिकिड़ो अंब जो वणु आहे, अंब जो वणु जेको हेॾो सारो थियो आहे, छा असां हितां चकी पटे करे हुते हणी छॾियो? हा, छा कयो असां हुनजो पहिरीं मञा ॿिज लॻायो, पोइ ॿिज लॻायो, पोइ हुनखे पाणी ॾिनो, पाणी ॾियण खां पोइ उहो वञी हेॾो सारो जेको आहे न अंब जो वणु थियो। हुन मां अॼुकल्ह असीं मिठियूं मिठियूं अंबड़ियूं खाऊं था, ठीकु है। हाणे आदत जेकी आहे, आदत जो ॿिज कहिड़ो आहे? आदत जो ॿिज आहे सोच। मतलब तव्हां हाणे तव्हांखे हिकिड़ी पूरी हिकिड़ी चेन ॿुधाईंदसि, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, गौर सां ॿुधिजो, ठीकु है। सोच, मिसाल तौर हिकिड़े क़िस्म जूं मूंखे सोचूं अचनि थियूं। छा? हिकिड़े क़िस्म जूं मूंखे सोचूं अचनि थियूं। हिकिड़ी सोच मूंखे अचे थी, उहा जॾहिं सोच बार बार ईंदी पोइ मुंहिंजो रवैयो ठही वेंदो। छा ठही वेंदो? रवैयो। रवैयो जेको आहे उहो रवैयो जेको आहे मतलब हिकिड़े चक्कर उहो रवैयो मूं रखियो, ॿिए चक्कर रखियो, टे चक्कर, उहो रवैयो बार बार आउं प्रैक्टिस कंदुसि, बार बार प्रैक्टिस कंदुसि, उहा मुंहिंजी आदत ठही वेंदी। उहा मुंहिंजी छा ठही वेंदी? आदत। ऐं जेके असांजूं आदतूं आहिनि, उहे आदतूं जेके आहिनि उहे मिली करे असांजो किरदारु ठाहिनि थियूं। छा ठाहिनि थियूं? किरदारु। ऐं जेकॾहिं किरदारु असांजो सुठो आहे त सुठो इंसान, किरदारु असांजो ख़राबु आहे त ख़राबु इंसान। हाणे पोइ साईं सोच असीं कीअं चेंज कयूं? साईं सोच असांजे कोन्हे। सोच ख़बर आहे छा आहे? सोच अव्हांखे अव्हांजे माहौल मां मिलंदी आहे। माहौल, अव्हां कहिड़े माहौल में रहो था? सुठे माहौल में रहो था त तव्हांजी सोच छा थींदी? सुठी थी वेंदी। ख़राबु माहौल में रहो था त तव्हांजी हाणे पोइ साईं पोइ माहौल खे त असां चेंज नथा करे सघूं। अव्हां जेके माहौल में रहंदड़ माण्हू आहिनि न उन्हनि खे तब्दील करे वेठो। मिसाल तौर तव्हांजा दोस्त, जेकॾहिं तव्हांजा दोस्त सुठा हूंदा न पोइ तव्हांखे जेको न सुठो माहौल मिलंदो। सुठो माहौल मिलंदो त तव्हांजी सोच बि सुठी थींदी, ठीकु है। त पुटु पहिरियों जी कंप्यूटर आहे न, कंप्यूटर, लैपटॉप, मोबाइल, पाण जेको उनमें टाइप कंदा आहियूं उहा शइ पाण खे उहो ॾींदो आहे। मिसाल तौर तव्हां वञो था मोबाइल ते लिखो था यूट्यूब ते हाउ टू मतलब यूज़ ऑफ यूज़ टू, त तव्हांखे उहो ई वीडियो ॾेखारींदा न। त असांजो दिमाग़ बि ईअं कंप्यूटर वांगुरु आहे। असां जेको हुनखे इनपुट ॾींदासीं न, ठीकु है, जेको हुन ते लिखंदासीं उन जी असांखे रिज़ल्ट ॾींदो, आउटपुट ॾींदो। त हाणे असांजी मिसाल तौर दोस्तनि सां ऐं सुठा दोस्त हूंदा सुठियूं ॻाल्हियूं कंदा न, ठीकु है। मिसाल तौर तव्हांजा दोस्त आहिनि, उहे क्रिकेट जे बारे में ज़्यादा ॻाल्हाइनि था, त तव्हांखे क्रिकेट जो शौक़ु जाॻिबो न, तव्हांखे क्रिकेट जे हवाले सां नॉलेज ईंदी न। तव्हांजूं जेको सोचूं हूंदियूं पोइ तव्हां चवंदा अॼु केरु खटियो, अॼु केरु हारायो, छा। त तंहिंजे करे जेके दोस्तनि जे अंदरि जेके ॻाल्हियूं ॿियूं थियनि थियूं न उहे ई असांजे आसे पासे वञी उहा सोच ठहे थी। छा ठहे थी? सोच। त दोस्त सुठा रखो। छा रखो? दोस्त। ॿियो असां ॿियो कीअं था करियूं? ॿियो किताब पढ़ो। किताबनि में एतिरियूं भलियूं ॻाल्हियूं आहिनि, ठीकु है। तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो माण्हू जेको किताब लिखे थो
ठीकु आहे, उहो अलाए घणा किताब पढ़ी करे पोइ हिकिड़ो किताबु लिखे थो। हिकिड़ी जेकी लाइन आउं पंहिंजे तरफ़ां लिखंदुसि न, पंहिंजी सोच सम्झ जे मुताबिक़ लिखंदुसि न, ठीकु आहे, उन लाइन जे लिखण जे पुठियां मूंखे तमामु घणो इल्मु हासिलु करिणो पवंदो, जेका अफेक्टिव लाइन, ईअं मिड़ी लाइन न, ठीकु आहे। त लाइन लिखण लाइ हिकिड़ो माण्हू खे तमामु घणो नॉलेज खपे, त किताब पढ़ण लाइ घणा जेको आहे इल्मु खपे। त तंहिंजे करे किताब पढ़ो त तव्हांजी सोच छा थींदी, तब्दील। पर किताब सुठा, मतिलबु इहे जेको आहे उहो हिकिड़ा हूंदा आहिनि स्टोरीज़, जेके कहाणियुनि वारा, जंहिंमें रुगो प्यार ऐं मोहबत, उहा न। अहिड़ा किताब पढ़ो जेके तव्हांखे मोटिवेट बि कनि, जेके मतिलबु वॾनि माण्हुनि जूं कहाणियूं पढ़ो, वॾा माण्हू उन्हनि जूं ऑटोबायोग्राफीज़ पढ़ो, उन्हनि जी जेकी आहे न शख़्सियत जे बारे में पढ़ो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त पोइ तव्हांजी छा थींदी, सोच तब्दील थींदी। इहे ॿ टे शयूं आहिनि, ठीकु आहे। त दोस्त सुठा रखो, किताब दोस्त सुठा रखंदा त तव्हांजो माहौल बहितर थी वेंदो, किताब सुठा पढ़ंदा त तव्हां वटि नयूं सोचूं ईंदियूं, पोइ सोच सुठी थींदी, पोइ तव्हांजी छा थींदियूं, आदात में तब्दीली, रवैया जेके न तव्हांजा, पोइ तव्हांजो सुठो रवैयो थींदो, जेके न तव्हां माण्हुनि सां सुठे नमूने सां मिलंदा, ऐं रवैयो जेकॾहिं बार बार उहो रवैयो अख़्तियार कंदा, पोइ आदत सुठी थींदी। जेकॾहिं तव्हांजूं आदतूं सुठियूं आहिनि, पोइ तव्हांजो किरदारु सुठो थींदो, किरदारु सुठो त पोइ तव्हां सुठा इंसान थींदा। ॾिसो, सिर्फ़ु यूज़ टू बाबा पाण हैबिट कीअं ठहे थी, हुन में पाण हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि कढी वरिती। यूज़ टू जो मतिलबु आहे त असांजो हाणे अव्हांखे पंहिंजी सोच ते अमल करिणो आहे, सोच ते कमु करिणो, सोच लाइ सुठा जेके बि तव्हांजा ॾिसो न अहिड़ा दोस्त आहिनि जेके बेकार ॻाल्हियूं कनि था, ख़राबु ॻाल्हियूं कनि था, तव्हांखे डीमोटिवेट। पढ़ाई पाण खां थोरी थींदी, पाण ग़रीब माण्हू इहो थोरी पढ़ी सघंदासीं, पंहिंजो इहो कमु इहो बने वारो उन दोस्त सां मिलो ई न, जेको तव्हांखे मोटिवेट करे थो, तव्हांखे सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो। उन ऐं क्लास में बि ॾिसो कहिड़ा सुठा छोकिरा, कहिड़ा सुठा आहिनि जेके सर वारनि जे वेझो आहिनि, उन्हनि सां वेझे थियो, उन्हनि सां वेझो। मिसाल तौरु ॾिसो, असद वारा ॿिया इहे असांखे वेझा आहिनि, ठीकु आहे। छा असद वारा जेको आहे उहो कंहिं सुठी फैमिली सफ़ा हाई फाई फैमिली सां न, इहे अवां वांगुरु ग़रीब आहिनि। हाणे इन्हनि में का शइ सुठी आहे तॾहिं त असां उन्हनि जे वेझो थियूं था न, या तॾहिं हू असांजे वेझो थियनि था न। त ॾिसो, उन्हनि में जेकी सुठाई आहे, अमीं बि उन्हनि सां गॾु अवां में सुठाई अची वेंदी, ऐं अवां जूं आदतूं सुठियूं थींदियूं। आयो सम्झ में बेटा? इन ते केरु केरु अमल कंदो? ऐं यासिर ते ॾाढा कजो, केरु केरु इन ते अमल कंदो? कंदा इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। थैंक यू बेटा, अल्लाह हाफ़िज़।